मटियारी तालके जी यूनियन काउंसिल फकीर नूह होथियाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा इलेक्शन में बीठल उम्मीदवारनि मियां मोहम्मद शोरो, फकीर मोहम्मद लाइक नोह पोटो, फकीर मोहम्मद संग्रासी ऐं ॿियनि उम्मीदवारनि जी चूंड मुहिम हलंदड़ यूसी अंदर ॻोठ दरिया खान तालपुर, खंडू स्टाफ, बच्चल खासकेली, मोले डिनो सैतो, उघम वसाण फकीर नूह होथियाणी में कॉर्नर गॾिजाणियूं। यूसी फकीर नूह होथियाणी में बीठल उम्मीदवारनि जी इलेक्शन वर्क मुहिम हलाइण लाइ ज़िले काउंसिल मटियारी जो अॻूणो चेयरमैन ऐं पीपी अॻवान मखदूम फ़खरुज़्ज़मा हाला खां सवें गाॾियुनि ऐं मोटरसाइकिल सवार माण्हुनि सां गॾु रैली जी सूरत में खंडू रोड स्टॉप ॻोठ दरिया खान तालपुर में मीर अली अकबर तालपुर, मीर शाहनवाज़ तालपुर ऐं ॿियनि जे तरफ़ां खंडू स्टाफ मखदूम फ़खरुज़्ज़मा हाउस ते वॾेरो मोहम्मद जुमन शोरो ऐं अता मोहम्मद शोरो जे तरफ़ां ॻोठ मोहम्मद बच्चल ख़ासकेली में वॾेरो मोहम्मद इब्राहिम ख़ासकेली पारां ॻोठ मोले डिनो सैतो, गुलाम रसूल सैतो, रब डिनो लाखो, मज़हर सैतो ऐं ॿियनि पारां ॻोठ उघम साण में वॾेरे उघम वसाण, लाल मोहम्मद वसाण, सौराब वसाण ऐं मोहम्मद रहीम सूमरे पारां दरगाह फ़कीर नूह होथियाणी में रशीद नूह पोटो ऐं सनी फ़कीर ऐं ॿियनि पारां रखियल कॉर्नर गॾिजाणियुनि में शरीक थियो। मखदूम फ़खरुज़्ज़मा ऐं इलेक्शन में बीठल उम्मीदवारनि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। हर हंधि मथनि गुलनि जी वर्खा कई वई ऐं संदन आजियां कई वई।